अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां जो पंहिंजो डायरेक्टर एक्टर अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामो तकरार जेको आहे उहो तकरारनि जे वार चढ़ियल आहे। छा ही ड्रामो हलंदो या हिन ड्रामे जो वाइंड अप थी चुको आहे, उन बारे में ॻाल्हाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। हाँ दोस्तो, मूं हिन खां पहिरियां जेका वीडियो ठाही उन में मूं राब्तो कयो जेके एक्टर हिन ड्रामे में कमु कनि पिया, तकरार ड्रामे में, त उन्हनि चयो त जल्दी रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी, पर कंहिं सबबनि जे करे अञा ताईं जेका रिकॉर्डिंग आहे उहा शुरू न थी चुकी आहे। पर हिन वक़्तु जेको इरफान शेख जो पे वीडियोज़ आहिनि उहे शेयर कयूं पियूं वञनि ऐं जेको ड्रामो तकरार जी रिकॉर्डिंग आहे उन बाबति जेको तफ़सीलात आहिनि उहे ॾिना पिया वञनि। ड्रामो तकरार उन करे बंदि कयो वियो हुयो जो हिकु त माह रमज़ान हुयो, ॿियो जेको चैनल सां के ॻाल्हियूं हुयूं उहे जेके तय न पियूं थी सघनि, पर हिन वक़्तु उहे ॻाल्हियूं तय थी चुकियूं आहिनि ऐं दोस्तनि खे तमामु घणो इंतज़ारु आहे। ऐं हीअ जेको ड्रामो आहे तमामु घणो लीड आहे ऐं अवां ॾिसो पिया त 300 खां क्रॉस करे चुको आहे। तमामु वॾो ड्रामो आहे, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ज़हर ज़िंदगी खां पोइ हीअ ड्रामो तकरार जेको आहे उहो बुलंदियुनि ताईं पहुतल आहे। उन खां अलावा ॿिया जेके ड्रामा आहिनि उहे बि सिंध टीवी जा सुठा हलनि पिया, पर जेको तकरार आहे, ज़हर ज़िंदगी खां पोइ तकरार ही तमामु बहितरीनु हलियो। ऐं अव्हांखे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां त जेको ज़हर ज़िंदगी ड्रामो हुयो उन जो डायरेक्टर फरज़ंद मलिक जो हिकु स्टेज ड्रामो मारवी जे नाले सां जरवार शहर में कयो, उहो तमामु ज़बरदस्त ड्रामो हुयो और एॾो कामयाबु वियो जंहिंमें सिंध टीवी KTN जा एक्टर ॾिसण लाइ आया हुआ। हिकु पसमानदा इलाइक़ो आहे जरवार, पर उते मूं हुननि अदाकारनि सां मिलियुमि, उन्हनि अदाकारनि सां गॾु कचहरियूं थियूं ऐं तमामु वॾो मज़ो आयो ऐं जेके ॾिसंदड़ हुआ उहे तमामु घणी तादाद में हुआ। त हीअ तमामु हिकु बहितरीनु हुयो ऐं इंशाअल्लाह कंहिं प्रोजेक्ट में असां अव्हां सां गॾु बि हूंदासीं। पर हिन महिल ॻाल्हि हले पई ड्रामे तकरार जी, त तकरार ड्रामो हलंदो या बंदि थींदो। त इन बारे में अव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त ड्रामो जेको तकरार आहे उन जी रिकॉर्डिंग कल्ह खां शुरू थी चुकी आहे। अगरि अव्हांखे यकीन नथो अचे त अव्हां इरफान शेख जो यूट्यूब चैनल आहे, अव्हां उन ते वञी ॾिसी सघो था। ख़ादिम फ़हीम उन बारे में ॿुधाए पियो त जेके सबब हुआ उहे सबब हुन ॿुधाईंदे चयो त हीअ जेको ड्रामो आहे इन जी रिकॉर्डिंग जेका आहे तमामु तेज़ी सां करे रहिया आहियूं। ड्रामो जेको ही सूमर हुयो हिन ते अचिणो हुयो, पर कन सबबनि जे करे अञा ॻाल्हियूं तय न थी चुकियूं हुयूं। उन जे करे ही ड्रामो जेको ईंदड़ सूमर आहे इंशाअल्लाह हिन ते शुरू थींदो। पहिरियनि तारीख़नि में जेको ही ड्रामो आहे उनखे शुरू कयो वेंदो। हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे, अव्हां जे लाइ हिकु तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। जेके हिन व्यूअर हिन ड्रामे खे पसंदि कंदा आहिनि, ड्रामे खे ॾिसंदा आहिनि, जंहिंखे एॾो वॾो इंतज़ारु आहे, उहे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं इहो ड्रामो वॾे जोश ऐं जज़्बे सां हलंदो जेसि ताईं हलियो जॾहिं हिन जो वाइंड अप कयो वियो। थी सघे थो हीउ ड्रामो 500 क़िस्तनि ताईं हलियो वञे, छो जो हीअ हूंदो आहे ॾिसंदड़नि ते त हू केतिरो हिन ड्रामे खे ॾिसनि था, हिन ड्रामे खे साराइनि था, हिन ड्रामे जी व्यूअरशिप केतिरी आहे, उन हिसाब सां हीअ ड्रामो हलंदो। हाणे उहे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। हाणे उहो ड्रामो जंहिंजो अव्हांखे इंतज़ारु हुयो बसि कुझु ॾींहं आहिनि, चंद लम्हनि, चंद ॾींहं आहिनि, उन्हनि में अव्हां जो हीअ ड्रामो जेको आहे ऑन एयर कयो वेंदो। ऐं दोस्तो, अव्हां मुंहिंजी जेका फ़िल्म तलाश आहे उनखे ॾिठो
अगरि जंहिं बि दोस्त उहा फिल्म ॾिठी आहे अव्हांखे कीअं लॻी उन बारे में बि कमेंट करे ॿुधाईंदा ऐं हिन ड्रामे खे अव्हां कीअं पसंदि कयो पिया उन बारे में बि कमेंट में ॿुधाईंदा। ऐं मुंहिंजो जेको हाणे नओं प्रोजेक्ट आहे जल्लाद, हिकु अहिड़ो तमामु बहितरीनु प्रोजेक्ट हूंदो, अव्हांखे अहिड़ो ज़बरदस्त प्रोजेक्ट ॾींदुमि, ज़बरदस्त फिल्म ॾींदुसि त जेका हीअ तलाश आहे, मां कोशिशि कंदुसि त तलाश खां बि अञा तमामु बहितर अव्हांखे प्रोजेक्ट ॾेई सघां। हुनजी कहाणी मां लिखां पियो ऐं जल्द जेका आहे उन फिल्म जी रिकॉर्डिंग बि कंदासीं सुठियुनि लोकेशननि ते। हुनजी कहाणी जेका आहे तमामु हिकिड़ी बहितरीनु ऐं जेके करैक्टर आहिनि उहे बि तमामु बहितरीनु हूंदा, मां बि हूंदुसि ऐं ॿिया सुठा एक्टर हूंदा। त जेके दोस्त आहिनि अगरि कमु करणु चाहिनि था जिन एक्टर दोस्त हिन फिल्म में, त हू बि राब्ते में अचनि ऐं इंशाअल्लाह ही जेका फिल्म आहे जल्द रिलीज़ थींदी, ही ड्रामो बि जल्द अची वेंदो। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त ॾियो मूंखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।